केपी ऐं बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं 12 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी डेवट में लेफ्टिनेंट समेत 4 जवान शहीद। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस चेकपोस्ट ते हमले जी कोशिश नाकाम बणाए छॾी, जंहिंमें 7 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी डेवट में लेफ्टिनेंट दानियाल इस्माइल समेत 4 जवान भी शहीद थी विया। बलूचिस्तान में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन भारतीय स्पॉन्सर्ड 5 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी तादाद में हथियार ऐं बारूद। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त पाणी पाकिस्तान जी रेड लाइन आहे। कश्मीर ते सौदेबाज़ी मुमकिन आहे। 24 करोड़ माण्हुनि जे पाणी वारे हक़ खे कंहिं बि सूरत में छियो रसण न ॾिनो वेंदो। भारत ॿुधी छॾे त पाकिस्तान कश्मीर मां कंहिं बि सूरत में हथ न कढंदो। भारत कश्मीर मसइले खे दॿाइण जी कोशिश कई पर खेसि नाकामी मिली आहे। भारत जी इकठी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। दहशतगर्दी भारत जो अंदरूनी मसइलो आहे। पाकिस्तान जो को तालुक़ न आहे। भारत में दहशतगर्दी जो बुनियादी सबब तासुब परस्ती आहे। बलूचिस्तान में दहशतगर्दी कंदड़ भारतीय फितनो आहे। बलूचनि जो को तालुक़ न आहे। ईंदड़ नस्ल जो किरदारु ठाहिण उस्तादनि जी ज़िम्मेवारी आहे। उस्तादनि खे पाकिस्तान जी कहाणी पंहिंजे नए नस्ल खे ॿुधाइणु घुरिजे। आर्मी चीफ फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जी आर्मी ऑडिटोरियम में हलाल टॉक्स जे शिरकत कंदड़नि सां मुलाक़ात। फील्ड मार्शल तालीमी इदारनि ते क़ौमी मौक़िफ़ ॾियण लाइ फ़ाल किरदारु अदा करण ते ज़ोर भरियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मोरे वाक़े जी मज़म्मत कजे घटि आहे। एहतिजाज वारे हंध खां 1 किलोमीटर परे वञी घर साड़े वियो। साज़िश साफ़ नज़र अची रही आहे त ॿाहिरि ईंदड़ केरु हुआ। सियासी कारकुन कॾहिं बि कंहिंजो घर न साड़ींदो। हिकु मुअल मामले खे उथारे ई कंहिं जी वेड़ विढ़णु चाहिनि था। इहे माण्हू कंहिंजे हथनि में इस्तेमालु थी रहिया आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त उहे माण्हू किथां अची रहिया आहिनि। हल थियल मामले ते ॿीहर माण्हुनि खे गॾु कयो वेंदो आहे। रोड ते जेके माण्हू गॾु थींदा त पुलिस एक्शन ज़रूरु खणंदी। तदफ़ीन लाइ उहे माण्हुनि सां ॻाल्हाईंदा। तदफ़ीन खां पोइ वारसनि दरख़्वास्त ॾींदी त वरी इज़त सां मक़तूल खे संदसि क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। नए माली साल जी बजट ॾुखी हूंदी। सिंध जूं अस्पतालूं दुनिया जी वॾी अस्पतालुनि सां मुक़ाबिलो करे सघनि थियूं। सिंध जे गवर्नर NICVD वफ़ाक़ हवाले कई। वफ़ाक़ी सरकार NICVD मां जान छॾाई हुई। कोशिश आहे त हिस्को हिस्को खे सिंध सरकार पाण संभाले पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलाए अवाम खे लोड शेडिंग मां छुटकारो ॾियारे। वाक़े में ॿाहिरियां अंसर मुलविस ऐं मक़ामी माण्हू सलफ़कार आहिनि। क्लाशनकोफ वारो इरफान लगारी हो त हथियारबंद मासूम कीअं थी सघनि था। जेके ॿार इस्तेमालु थिया आहिनि उन्हनि खे पाबंदी मड़ियल जस्मम जो अॻुवाण पंहिंजा वर्कर पियो सॾे। सियासी इंतकाम वठिणो हुजे हा त 1.5 साल अॻु कयो वञे हा। सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि सां हक़ीक़त जो को तालुक़ न आहे। वारसनि जे मुतालबे ते मोरो वाक़े जी अदालती जांच करण लाइ तयारु आहियूं। सूबाई घर वज़ीर ज़ियासल लंजा। मोरो वाक़े जी जांच दौरान अॻूणो SSP संखार मलिक DSP ऐं अॻूणो SHO जा बयान कलमबंद। DIG इरफान बलोच जी अॻवानी में जांच कमेटी लंजार हाउस जे अमले समेत ॿियनि जा बयान कलमबंद करे वरिता। जांच कमेटी पंहिंजी रिपोर्ट IG सिंध गुलाम नबी मेमण खे पेश कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ताजिक सदर इमाम अली रहमान सां मुलाक़ात। दिफ़ा तवानाई समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त CPA खे विचें शहरी रियासतुनि ताईं वधाइण जी ख़्वाहिश आहे। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठाराहिण तहत हल करणो पवंदो। दोदापुर जे मोहम्मदपुर वारे इलाइक़े में कार इल्ज़ाम हेठि सोरे हथां नुंहुं ऐं नौजवान क़तल। ॻोठ गफ़ार ब्रोही में सोरो फायर करे शकीला जत ऐं प्यार अली लाशारी खे क़तल करण बाद फ़रार थी वियो। वाक़े बाद मक़तूलनि जा लाश इस्पताल मुंतक़िल। गड़ी खेरे भरिसां ॻोठ से अल्ताफ़ शाह में साफ़ी क़तल। जवाबदार इंसाफ़ी मोहम्मद शाह खे घरां सड़े गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस वाक़े में मुलविस जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। पिपरकास जे एरीगेशन कॉलोनी जी सरकारी क्वार्टर मां औरत जो सड़ियल लाश हथ। पुलिस पहुची शाज़िया जो लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़ियो आपघात करार। वारसनि जो चवणु आहे त औरत बीमार रहंदी हुई, हुन आपघात कयो आहे। कराची में दुंबा ॻोठ वेझो कंटेनर जो मोटरसाइकिल खे टकर। 2 औरतूं फोत, 3 ज़ख़्मी। हादसे में रहमत ऐं तबसम फोत थी वयूं। ज़ख़्मियुनि में शहनाज़ ऐं 2 ॿार शीबा ऐं शहज़ाद शामिल। हादसे बाद कंटेनर ड्राइवर फ़रार थी वियो।
नेपरा कराची में लोड शेडिंग जो नोटिस वठंदे इलेक्ट्रिक की कारकर्दगी ते बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। नेपरा लोड शेडिंग वारे मामले ते इलेक्ट्रिक के ख़त लिखी छॾियो। ख़त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त कराची में डिघी लोड शेडिंग बाबति शिकायतूं मिलियूं आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लोड शेडिंग 12 कलाकनि खां वधी वई आहे। कराची में गर्मी बावजूद लोड शेडिंग सबबि शहरी परेशान आहिनि। कराची में लोड शेडिंग सबबि मईशत ते बि ख़राब असर पइजी रहिया आहिनि। ऐं दुनिया जो अमीर तरीन शख़्स टेस्ला कंपनी जो मालिक एलन मस्क ट्रंप हुकूमत खां अलॻि थी वियो। संदसि चवणु आहे त ख़ासि मुलाज़िम जी हैसियत सां संदसि कमु ख़तमु थी वियो आहे। हुकूमत में शामिल थियण जो मौक़ो ॾियण ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो थो रायतो आहे।